अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजाबेरी ड्रामे में छारूंडो आखिरकार जाबर खान के जहर ॾेई छॾींदो। सिकू आखिरकार हैदर के मारण जी कोशिश कंदो। हसीना बेगम हाणे कासम जी मदद कंदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहानी अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो के आखिर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां कॉमन जो बैलेंस निकिरंदो काफ़ी संजो असला वधाईंदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अवां जो टाइम वेस्ट कोन था करायूं, हलूं था पंहिंजी कहानी ई अपडेट जी तरफ। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रोंडा वारा जेको आहिनि इहा सोचींदा त असां कीअं बि करे इन जाबिर खान खे ज़हर ॾियूं ऐं जाबिर खान खे मारे छॾियूं। मतिलबु त मुशामिर खे ऐं हैदर खे मारण पियो चाहे त उन जॻह में असां जेको आहे इन जाबिर खान खे पूरो कयूं त असां मां ॾचो ई लही पवंदो। पर जाबिर खान अहिड़ो त शैतान आहे जो उन्हनि खां बची वेंदो ऐं उहे जेकॾहिं जाबिर खान खे ज़हर न ॾेई सघंदा ऐं पोइ हू जाबिर खान जे चवण में अची पोइ हैदर ऐं शामिर खे जेको आहे ॿिन्हिनि खे विच में फसाए ऐं पोइ हिक न हिक ॾे खे ज़हर ॾेई छॾींदा ऐं पोइ हुननि जो इल्ज़ाम जेको आहे हुननि जे मथां लॻाए छॾींदा। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त सिकू जेको आहे हाणे पंहिंजे माउ पीउनि खे साफ़ साफ़ चई छॾींदो त मुंहिंजे अंदरि सां जेको आहे इहा खून वलू वारो या सावल खान ऐं हैदर ई कयो आहे। मां हाणे हैदर खे कॾहिं बि बख़्शे न कंदुसि। रुॻो हैदर मुंहिंजे रुख चढ़े त मां उन खे घुमाईंदुसि। अगरि जेकॾहिं मुंहिंजे रुख न चढ़ियो त पोइ मां उन खे घर में बि लेटाईंदुसि। मतिलबु त पंहिंजे भाउ वलू जो प्लान इन्हनि खां ज़रूरु वठंदुसि। अगरि जेकॾहिं इन खून में जाबिर ऐं रोंडे जा हथ न आहिनि त पोइ इन खून में इन सावल खान जा ई हथ आहिनि। मतिलबु सावल खान इहो खून करे असांखे विढ़ाइण पियो चाहे ऐं असांखे सभिनीनि खे दुश्मन करणु पियो चाहे। पर असां ईअं कॾहिं बि न थींदासीं। पंहिंजे भाउ जो प्लान इन सावल खान खां ज़रूरु वठंदासीं। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त हसीना बेगम जेको आहे सावल जी हाणे भेण सोरठ बेगम खे धमकी ॾींदो। उन खे चवंदो त अगरि जेकॾहिं तूं मुंहिंजी ॻाल्हियुनि ते अमल न कयो ऐं तूं मुंहिंजे ॻाल्हियुनि मथां यकीन न कयो त पोइ मां हमेशह हमेशह लाइ तुंहिंजो दुश्मन थी पवंदो। सोरठ बेगम चवंदो त भले। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो जीअं कासम जेको आहे हसीना बेगम ने फोन कंदो ऐं हसीना बेगम जेको आहे उनखे डायरेक्ट 5 लख ॾेई छॾींदो। मतिलबु त उनजी मदद करे छॾींदो ऐं पोइ हू जी इलाज करे वठंदो। दोस्तों उम्मीद है कहाणी आई हुजे पसंदि। असांखे ॾींदा इजाज़त।